दादूअ में अवामी सुजाग इताद ज़िले दादूअ तरफ़ां मुल्क में वधंदड़ महंगाई ऐं अतरादू महंगाई ख़िलाफ़ अल्लामा आया काज़ी लाइब्रेरी खां शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि खां मार्च कंदे दादू प्रेस क्लब ताईं रैली कढी। अवामी सुजाग इताद जे सदर ख़ादिम हुसैन मस्तोई जी अॻुवाणी में शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणियूं हणी महंगाई ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। शहरियुनि चयो त मुल्क में वधंदड़ महंगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वक़्त जे हुकुमराननि ग़रीब मिस्कीन माण्हुनि खे एतिरो त मायूस कयो आहे जो ग़रीब अवाम बुख बदाली सबबि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहे। तेल गैस बिजली अटो ऐं चांवर दालियूं दवाउनि सब्जियुनि समेत आम खाधे पीते जूं शयूं तमामु घणियूं महांगियूं थियूं आहिनि। मुल्क में महंगाई जो तूफ़ान आयो आहे। ग़रीब अवाम मानी गबे लाइ परेशान आहे। वक़्त जे हुकुमराननि अवाम खे महंगाई जी ॼार में फसाए निंदड़को करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ अतरादू महंगाई सबबि मुनाफ़ेखोर माफ़िया बि हिते सरगर्म आहिनि। प्राइस कंट्रोल अथॉरिटी मार्केट कमेटी ऐं मैजिस्ट्रेट पारां मुनाफ़ाखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण सबबि अवाम खे को बि रिलीफ नथो ॾिनो वञे। प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान तरफ़ां यूटिलिटी स्टोरनि ते जेका सब्सिडी ॾिनी आहे उहे शयूं यूटिलिटी स्टोरनि ते अणलभ आहिनि। हुकूमत आम वापे जी शयुनि खे सस्तो करे हंगामी बुनियादनि ते अवाम खे रिलीफ ॾे। हीअ सूरत में जेका अवाम वोट ॾेई ऐवाननि ताईं नुमाइंदनि खे पहुचाए थी उहा वोट न ॾेई करे उन्हनि खे रोडनि ते बि आणे सघे थी। एहतिजाज में खादिम मस्तोई अब्बास विघियो अब्दुल मजीद चौहान प्रोफेसर इरफान अली कलोड़ो जावेद कमरानी सज्जाद मस्तोई मोहम्मद बचल लिगारी एजाज तहीम कामरेड नियाज दाऊर आशिक गोपांग मोहम्मद बख्श कोराई सरदार रजब शाहनी अब्दुल गफार जमाली इकबाल कुरैशी हाजी अनवर लिगारी मुख्तियार कुरैशी इमदाद शाहनी जाहिद चांडियो वसीम तहीम आसिफ पंवर ताहिर लिगारी नवाज रिंद सिकंदर भुट्टो हाजी मोहरम लिगारी हबीब जानवरी रखियल मला रियाज विघियो आसिफ जमाली अशरफ शेख समेत वॾे अंग में शहरियुनि शिरकत कई। अज़ीजुल्लाह खासकेली तोंग न्यूज़ दादू।